लाड़काने खां जावेद पीरज़ादे जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने में वधंदड़ बदअमनी ऐं स्ट्रीट क्राइम सिंधु दरिया मां 6 केनाल कढण ऐं उतर सिंध में बराए अगवा बराए तावान ख़िलाफ़ बहाली अमुन एक्शन कमेटी जे सॾ ते शहर जे मुख्य लाड़काणो एसएसपी चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते जमात इस्लामी मजलिस वदतुल मुस्लिमीन पीटीआई जीडीए ऐं समाजी तंज़ीम जे अॻुवाणनि हाफ़िज़ नसरुल्लाह मोहब्बत खोड़ो मौलाना इमरान चांडियूं मुश्ताक मेमून रऊफ़ कोराई अज़ीज़ नादर अली खोसो तारिक अली सुमरो नबी ॾिनो बुलेदी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त उतर सिंध जे अंदरि धाड़ा फुरूं चोरियूं ऐं क़त्ल वग़ारत अगवाकारी रोज़ जो मामूल बणियल आहे। लाड़काणे में ॾींहं ॾिठे जो ग़रीब अवाम खे हथियारबंद फुर करे आसानी सां फ़रार थी वञनि था ऐं पुलिस रुॻो वॾेरनि ऐं भोतारनि जे बंगलनि में महदूद आहे। उन्हनि वधीक चयो त सिंधु दरिया मां नवां केनाल कढण ॾाढ ते माण्हू अगवा करण ऐं भत्तो वठण ख़िलाफ़ अॼोको एहतजाज आहे। जेकॾहिं हुकूमत उन्हनि मसइलनि खां संजीदगीअ सां न वरितो त बहाली अमुन एक्शन कमेटी वधीक एहतजाजी तहरीक में शिदत आणींदी।